दड़ो में बाबड़ा सिंह नाले वटि 70 वरियनि जे पीरसन अहमद ब्रोही जो 13 सालनि जे नीगर सोथू कोहली सां मुबैना जिनसी ज़्यादती। दड़ो लॻ बाबड़ा सिंह नाले जे रहंदड़ कोहली बिरादरी जे 13 सालनि जे मासूम नीगर सोथू उर्फ शक्ति पुत्र भुट्टो कोहली सां मुबैना जिनसी ज़्यादती। दड़ो पुलिस तरफ़ां नीगर मेडिकल चकास लाइ दड़ो जे सरकारी अस्पताल मुंतकिल। दड़ो अस्पताल इंतजामिया नीगर के मीरपुर बठोरो अस्पताल रिफर करे छॾियो। जवाबदार अहमद ब्रोही मुंहिंजे पुट सां गुज़रियल 8 ॾींहनि खां वठी रोज़ानो ज़्यादती कंदो हो ऐं खेसि हिरासां कंदो हो। जंहिंखां पोइ अॼु मुंहिंजे पुट जी हालत नाज़ुक हुअण जे करे असां पुछियो, जंहिं ते हुन ॿुधायो त अहमद ब्रोही मूंसां ज़ोरी हिकु रोज़ ज़िना कंदो आहे ऐं हिरासां कंदो आहे। असां ग़रीब मिस्कीन आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। पीउ भुट्टो कोहली दड़ो पुलिस जा जवाबदार गिरफ़्तार करण लाइ छापा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।